श्री झूलेलाल साईं जी मिठड़ी प्यारी साथ संगत सभी प्रेम सां चयो जय झूलेलाल। हिन संदेश जे माध्यम सां दास महेश लाल बालाघाट मां सभिनि खे उन्हनि साहित्यकारनि खे हिकु विनती करे रहियो आहे जिन वटि पुराणो इतिहास झूनो इतिहास असांजे सिंध जी सुहिणी ॻाल्हियूं ऐं सिंध जा साहित्यकारनि जी कुझु रचनाऊं हुजनि। उन्हनि खां हिकु विनती आहे, जीअं त सिंध जी पावन भूमि न सिर्फ़ु अन्न धन ऐं भंडार सां संपन्न हुई, पर उनखां बि वधीक अमूलक ज्ञान विद्या ऐं साहित्य जो विशाल भंडार। सिंधूअ जे किनारे रहंदड़ विधान ज्ञानवान सतपुरुषनि द्वारा रचायो वियो हो। ऋग्वेद जी रचना सिंधूअ जे किनारे थी हुई। उन्ही जी परंपरा में असांजे सिंध तत महापुरुषनि पंहिंजे अनुभव जी वाणीअ में प्रभु परमात्मा जा वेही करे गुण गाया। कुदरत जी अपार लीला आहे, कॾहिं ख्वाब में बि न सोचियो ऐं न कोई ॻाल्हियूं इंसान जे जीवन में अची वेंदियूं। कॾहिं की न सोचियो त असांजे वॾड़नि खे पंहिंजी सुहिणी सिंध छॾे करे, मातृभूमि छॾे करे सिंध छॾणी पवंदी ऐं रंगीअ जा रंग ॾिसो असांजे वॾड़नि खे लटा पटे सिंध मां अचिणो पियो। हिते अचण खां पोइ मुल्क त साॻियो ई हुयो, अखंड स्वरूप हुयो, पर जीअं त स्थान जुदा जुदा हुया, इन लाइ भाषाउनि जो फ़र्क़ु हुयो ऐं विरहाङे खां पोइ इन मुल्क जो नालो बि हिंदुस्तान पियो। सो हिंदुस्तान में जुदा जुदा भाषाऊं, जुदा जुदा ॻाल्हियूं, सो सभु पाण में टीणी पखिड़िजी विया। वक़्तु गुज़रियो पियो, पंहिंजी ॿोली, पंहिंजा रस्म रिवाज़, पंहिंजी सिंधी मातृभाषा, अनमोल साहित्य असांजी नई पीढ़ी विसारे वेठी। आधुनिकता फैशन जे ज़माने में पुराणा संस्कार यदि कराइण जो कमु सिर्फ़ु साहित्य करे सघनि था। जेके असांजा वॾेरा, जेके असांजा संत महात्मा अॼु इन्हनि ॻाल्हियुनि खे खणी वेठा आहिनि, उन्हनि जो धन्यवाद आहे कि उहे पंहिंजे पीढ़ी दर पीढ़ी इन सेवाउनि खे करनि था ऐं सिंधी ॿोलीअ खे जाॻाए रखियो अथनि। सो सभिनीनि साहित्यकारनि सां असांजी हिकु वेनती आहे कि जीअं त पहिरें असांजा इतिहास अरबी लिपि सिंधी भाषा में हुया, जीअं त कुझु इतिहास असां मूं वटि दास महेश वटि बि हुयो, जिन खे असां देवनागरी लिपि कराई। सो जेकॾहिं ॿिया बि इतिहास अगरि देवनागरी लिपि में मिलंदा, हालांकि देवनागरी लिपि पढ़ण वारा बि चङे तादाद में आहिनि, इन करे पुराणो सिंधी साहित्य अगरि देवनागरी में छपिजे ऐं नई पीढ़ीअ खे भी ज्ञान जी प्राप्ति थी सघे त ॾाढो सुठो थींदो। छो जे वास्ते जेसि ताणी असां वटि इतिहास कोन हूंदो, असां कीअं चई सघंदासीं कि असांजी सिंधू संस्कृति केॾी परे आहे। अॼु बि खोड़नि बुज़ुर्गनि खां असां पुछंदा आहियूं त का त केवल 75-80 साल पहिरां चवंदा आहिनि, छो जे वास्ते सिंध मां आया। पर जॾहिं सिंध मां आया तंहिंजो मतिलबु असांजी सिंध अवल आहे। पर जॾहिं उन में बि इतिहास कढूं था त सिंधू शब्द, सिंधू संस्कृति जाम पुराणी आहे। त जॾहिं असां तमामु पुराणा आहियूं इन महाद्वीप ते, इन जम्बूद्वीप ते, इन भारत वर्ष ते, त पोइ अहिड़ी कहिड़ी ॻाल्हि आहे जंहिंजे वास्ते असांखे किथे किथे लेखियो नथो वञे। सो दास वरी बि विनती कंदो कि जिन जिन साहित्यकारनि वटि दास जो ही न्यापो पहुचे, ही संदेश पहुचे, अगरि उन्हनि वटि को इतिहास आहे त हू उनखे देवनागरी में कराए करे सेवा वास्ते या जेका बि थोरी शुल्क रखी करे उनखे विराईंदा, ताकि इतिहास ॼाणण जो मौक़ो मिले। छोकिन इतिहास चवे थो, अनुभव जो भंडार सामीअ जी बाणी सची, भक्ति ज्ञान वेदान जो आहे समूरो सार, शांती ॾे थे जीअं खे दिलि खे थिए थो ठार, तंहिंजो ॿेड़ो तार जंहिंखे ॼाण हुजे पंहिंजो इतिहास। सभई प्रेम सां चओ जय झूलेलाल, जय जय झूलेलाल। छोकिन वाणी चवे थी, संतन जी उस्तति करियां कोन ज़बान सां, जंहिं परची परमार्थ किया सामी नाना भती, जप तप साधन जोग जग वैरान भगति, पहुचे सघे न मती
तंहिंजे तत रूप खे। त जेके बि साध संत दास जी ही वाणी इन संदेश माध्यम सां ॿुधी रहिया आहिनि, उन्हनि सां हथ जोड़े निमाणी विनती आहे कि कुझु साहित्य देवनागरी में ठहणु घुरिजे ऐं जॻह जॻह ते पहुचणु घुरिजे। जय झूलेलाल, जय झूलेलाल, जय झूलेलाल।